कल्ह खां पाकिस्तान जे अंदरि इंटरनेट जी रफ़्तार सुस्त थी वई आहे। इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी जो सबबु समुंड में हिक केबल जो टुटणु ॿुधायो पियो वञे। दुनिया में इंटरनेट, टेलीफोन समेत राब्तनि जा मुख़्तलिफ़ ज़रिया 99% समुंड अंदरि विछायल केबल इस्तेमालु कनि था। जॾहिं त इंटरनेट समेत राब्ते जा ॿिया ज़रिया सिर्फ़ 1% सैटेलाइट लिंक इस्तेमालु कंदा आहिनि। समुंड अंदरि विछायल वायर, जंहिंखे सबमेरिन केबल पिणु चयो वेंदो आहे, उन जे ज़रिए हिक सेकंड में 100 टेराबाइट डेटा मुंतक़िल करे सघिजे थी, जॾहिं त सैटेलाइट ज़रिए हिक सेकंड में सिर्फ़ 300 मेगाबाइट जी डेटा मुंतक़िल करे सघिजे थी। उन लाइ राब्तनि जूं कंपनियूं सैटेलाइट खां वधीक सबमेरिन केबल खे तरजीह ॾींदियूं आहिनि। पाकिस्तान अफ्रीका 1, एशिया अफ्रीका यूरोप 1, IMEWE, CMEW3, CMEW4, CMEW5, सिल्क रूट, गेटवे ऐं ट्रांसवर्ड नाले 8 सबमेरिन केबल ज़रिए दुनिया सां ॻंढियल आहे। पाकिस्तान खे दुनिया सां ॻंढींदड़ उहे 8 केबल कराची में अचनि था, जितां सॼे पाकिस्तान खे इंटरनेट तोड़े टेलीफोन जी सहूलियत मुहैया कई वञे थी। ताज़ो IMEWE नाले केबल जेको कराची, इंडिया, UAE, सऊदी अरब, लिबनान ऐं फ्रांस सां पाकिस्तान खे ॻंढे थो, उहो सऊदी अरब लॻ टुटी पियो आहे। जॾहिं त पाकिस्तान खे दुनिया सां ॻंढींदड़ CMEW4 ऐं ट्रांसवर्ड अॻे ई ख़राब आहिनि। समुंड जे अंदरि विछायल केबल तेज़ रफ़्तार डेटा जी मुंतक़िली सबबु घणो इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि। पर मुल्कनि जे विच में जंग या छिकताइण वारे माहौल में दुश्मन मुल्क कंहिं बि मुल्क ॾे वेंदड़ केबल कटे उन मुल्क जो राब्तो सॼी दुनिया खां कटे सघे थो। जीअं सर्द जंग जे दौरान अमेरिका तोड़े सोवियत यूनियन हिक ॿिए जे मुल्कनि ॾांहुं वेंदड़ केबल कटींदा रहंदा हुआ। उन सां गॾु समुंड जे अंदरां वेंदड़ केबल दुनिया जे ॻुझनि इदारनि पारां ॼाण गॾु करण लाइ पसंदीदा ज़रियो पिणु आहे। ताज़ो अमरीकी ॻुझे इदारे जे एजेंट एडवर्ड स्नोडेन मीडिया खे ॿुधायो त अमेरिका जे समुंड मां गुज़रंदड़ केतिरनि ई केबल्स खे अमेरिका जा ॻुझा इदारा कटे उन मां समूरी डेटा गॾु करे रहिया आहिनि। जंहिंखां पोइ काफ़ी मुल्क हाणे समूरी इंटरनेट जे नेटवर्क खे ॿीहर जोड़ण जो सोचे रहिया आहिनि।